बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। जिन ॻाल्हियुनि सबबि मन ते बोझ कई से मालिक जे चरणनि में अर्पण करे छॾ, छो त ॿाहिरे मन सां भॼन अभ्यास न थी सघंदो आहे। मन में जो कोई फुरणो वेठल हुजे त भॼन अभ्यास में मन लॻंदो ई कान। त चए तूं जेका मन में ॻाल्हि हुजे न उहा सतगुर जे चरणनि में रखी छॾ, उहो पाण वञी ॼाणे। असां आज़ाद थी वञूं, हल्का फुल्का थी भॼन कयूं। अॼु हिकु संत चए पियो एकांत छो तव्हांखे भई ईअं थो लॻे त एकांत नथी वणे, मुंझी था पऊं। इलाही माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे न भई अकेले में अलाए कीअं थो लॻे, पर चए पियो एकांत ॾाढी सुठी अथव। एकांत में भॼन करण वेहंदव न त ईअं रोअण ईंदव तव्हांखे। एकांत में ई वियो। घोड़ शोर खां संत एकांत वधीक पसंदि इन लाइ कंदा आहिनि त एकांत में मन लॻंदो आहे। पोइ परमात्मा सां असां ॻाल्हियूं जेके करणियूं हुजनि उहे करे सघंदा आहियूं। चवंदा आहिनि असां जेॾी महिल प्रार्थना कंदा आहियूं नी त भॻवानु असांजी ॿुधंदो आहे, पर जेॾी महिल ध्यान में वेहंदा आहियूं नी त भॻवान जी असां ॿुधी सघंदा आहियूं। त भॻवानु छा थो जवाबु ॾे? असांखे त जेको चवणो हूंदो उहो चई ईंदासीं। हिकिड़ो संत चए पियो त इलाही माण्हू ईअं चवंदा आहिनि त मंदर में वञण सां छा थींदो आहे, पर चए पियो मंदर में वञण सां छा न थींदो आहे उहो पुछो न। चए पियो तव्हां जेॾी महिल मंदर में वेंदव, अखियूं ॿूटे ऐं कुदरती ईअं हथ जोड़जी वेंदा आहिनि। मंदर में वेंदा आहियूं त कहिड़े बि मंदर में वञूं, न चाहींदे हूंदे बि पाण ई जोड़जी वेंदा आहिनि, अखियूं बंदि थी वेंदियूं अथव मंदर में। पोइ जेॾी महिल मंदर में ईअं भॻवान जे साम्हूं बीठा हूंदव त तेॾी महिल कंहिंसां क्रोध करे सघंदव, कंहिंसां कूड़ ॻाल्हाए सघंदव, कंहिंसां द्वेष करे सघंदव, कंहिंजी गिला करे सघंदव, कंहिंखे गारियूं ॾेई सघंदव, कंहिंसां कौड़ो ॻाल्हाए सघंदव। घणा विकार तव्हांजा इहे कटिजी विया तेॾी महिल जेॾी महिल तव्हां मंदर में था वञो। पोइ ईअं छो था चओ त मंदर में वञण सां छा थो थिए? एॾो फेर आहे भई मंदर में वञण सां। इलाही ईअं चवंदा आहिनि नी मंदर में वञण सां छा थो थिए, घर में ई वेही करे था सघूं। हिकु माई अॻे असांखे चवंदी भॻवानु ॼण ॾिसे कोन थो छा हेॾो कुटुंब अथनि, पोइ कीअं अचूं असां सत्संग में? भॻवानु इन लाइ कुटुंब ॾिनो अथव छा त तव्हां घर में घपियूं पयूं हुजो, मूं ॾे अचो ई न माॻे। पंहिंजे सुधारे लाइ त कुझु करिणो आहे न, भले घर जो बि करिणो आहे। उहो कोई बि संत नथो करे, घर जी बि कयो, पहिरियों घर जी कयो। बीमार थियो त डॉक्टर वटि वञो था न की उहो त अचे घर, उहो ई आहे नी। पर हीअ ॻाल्हि मूंखे त ॾाढी पई वणे। मंदर में सची ॻाल्हि आहे नी, हथ जोड़े जो बीहंदासीं त घणियूं ॻाल्हियूं असांजूं कटिजी वेंदियूं। तेॾी महिल मन में ॿी काई बि ॻाल्हि हूंदी आहे त हितां निकिरां त हिनखे हीअं चवंदमि, हितां निकिरां त हिन सां हीअं विढ़ंदमि, हूंदी आहे तेॾी महिल। उहे जेतिरी देरि असां मंदर में वेहंदासीं न एतिरा असांजा उहे ॻाल्हियूं कटिजी वेंदियूं, ख़राबु ॻाल्हियूं जेके हूंदियूं। ॿियो इहो त सभु संत चवंदा आहिनि त अॼो को शुभ कमु सुभाणे ते न रखो, अॼु ई हाणे ई करे छॾियो। ऐं ख़राबु फुरणो थिएव हिन में बि निकिरंदो अथव। मन में ख़राबु फुरणो थिएव, ख़राबु कमु करण जो वीचार थिएव त उहो पेंडिंग रखी छॾियो, भई सुभाणे कंदुसि, पोइ कंदुसि, पोइ कंदुसि, पोइ उहो हटी वेंदो आहे। उहो त उन खां बची वेंदासीं ऐं सुठो कमु तेॾी महिल ई करे छॾ। चए पियो जीअं रावण, भई रावण वॾो पंडित हो नी, काल खे पाए सां ॿधी छॾियो।
पर चवंदो काल खे सुभाणे मारींदुमि ॿधो त पियो आहे न, मूंखे त हूअं ई मारे कोन सघंदो, इन खे सुभाणे, इन जो अंत सुभाणे आणींदुमि। उहो कयईं कान। ऐं सीता जेॾी महिल ॾिठई त उहो ख़राबु कमु तेॾी महिल ई करे छॾियईं। उहो चए हा न सुभाणे कंदो त बची वञे हा। इन में रावण मरी वियो। न त रावण जा कम उन ॾींहुं ॿुधायामांव नी त कहिड़ा कया अथई रावण कम, घटि कोन कया अथई। पर हिकु हठ ऐं अहंकार, जीअं रावण खे मां मारियो, इन पंहिंजी मां मारियो। उहो असां बि मां मारे छॾियऊं न। पंहिंजे मन में अंदरि ॾिसूं त मुंहिंजे अंदर में राम वेठल आहे की न रावण वेठल आहे। ॿई आहिनि असांजे अंदर में। दया जी भावना वधाए, ॿियनि जो दुख महसूस करे, निमरता सां वक़्त ब वक़्त संदसि मदद कर, जीअं हू उन ई दुख खां छुटी पवे। दया जी भावना चेतो बचाए, ॿियनि जी मदद कर। ॿियनि जी मदद असां तॾहिं करे सघंदासीं जॾहिं मन में दया हूंदी, न त ॿियनि जी न करे सघंदासीं। दया ई न हूंदी त असां कंहिंजी मदद बि न करे सघंदासीं। चवंदासीं पाण वञी ॼाणे मुंहिंजो छा। पर चेतो दया अंदर में धार, दया हूंदी आहे संतनि में। त असां अहिड़नि संतनि जा, कामिल संतनि जा ॿार आहियूं, त कुझु त असां उन्हनि मां सिखूं न। की न बसि ख़ाली चवण ख़ातिर चऊं था असां लाला राज जा ॿार आहियूं, असां बाबा टहलियाराम जा ॿार आहियूं। उहे जेको चई विया आहिनि उहो कयूं त सही। असां जेको करे विया आहिनि उहो त करे न सघंदासीं। असां उन्हनि जे जुतीअ में पेर पाए न सघंदासीं। पर जेके हू असांखे राह ॾेखारे विया आहिनि, जेके हू वचन असांखे चई विया आहिनि, त उन्हनि ते त असां हली था सघूं न। उहा त कोशिशि कंदा अचूं। त असां थियासीं भई गुरूअ जा ॿार। हिकु नौजवानो संत वटि रोज़ वेंदो, त हिकिड़े ॾींहुं वञे थो, पंहिंजे माउ खे थो वठी वञे संत वटि। त मथो टेके ऐं चएसि थो त बाबा हीउ मुंहिंजो ॿारु आहे। त संत तो चएसि त ॻाल्हाए छा थो, तूं हिन जो ॿारु आहे की हीअ तुंहिंजो ॿारु आहे? चईसि न, हीउ मुंहिंजो ॿारु आहे। अॻे मां हिन जो ॿारु हुअसि, हाणे हीअ मुंहिंजो ॿारु आहे। मां नंढड़ो हुअसि त मूंखे हिन जी घुर्ज हुई, मूंखे इहे सभु खाराईंदी हुई, प्यारींदी हुई, हलणु सेखारियईं, सभु माना कराई। अॼु मूंखे हिन जी घुर्ज आहे त हिन खे मां पंहिंजो ॿारु ठाहे छॾियो आहे। जीअं मूंखे हिन पालियो आहे नी, मां हिन खे पालींदो आहियां। मां नंढो हूंदो हुअसि त मुंहिंजी माउ कॾहिं ॿाहिरां ईंदी हुई न त हथे ख़ाली न ईंदी हुई, कुझु न कुझु वठी ईंदी हुई। कॾहिं केलो वठी अचे, कॾहिं मांडवी वठी अचे, कॾहिं ॿी शइ वठी अचे, जेको हूंदो हो। हाणे मां ॿाहिरि वेंदो आहियां नी त रोज़ु कुझु न कुझु वठी वेंदो आहियांसि। कॾहिं केलो वठी वञासि, कॾहिं मांडवी वठी वञासि, कॾहिं पाव भाजी वठी वञासि, कॾहिं डोसो वठी वञासि। ज़रूरी कोन्हे भई इहा ॿुढी थी वई आहे त हिनखे दिलि न थींदी हूंदी खाइण ते। मां सभु शयूं वठी वेंदो आहियांसि ऐं पंहिंजे हथ सां मां खाराईंदो आहियांसि त हीअ मुंहिंजो ॿारु थी न। संत चयईं, मां हुन नौजवान खे गले सां लॻाए छॾियो। मूंखे हुन माण्हूअ जी एॾी ॻाल्हि वणी, वाक़ई भई हिन पिरायो आहे। चयोमांसि तोखे हाणे खां भॻवान जी पूॼा करण जो ज़रूरी कोन अथई, कंहिं मंदर टिकाणे में वञण जो तोखे ज़रूरु कोन अथई। तूं जेको हे करे थो न, उहो ॾाढो सुठो थो करे, या महापूजा अथई तुंहिंजी। इन खां वॾी पूॼा थींदी आहे छा? असां हींअर ईअं था सम्झूं, खाइनि इन्हनि वॾनि खे छा 2 फुल्का खाइणा,
राति जो रोज़ु खीर फुल्को खाइणो, छो खीर फुल्को खाइणो? उन्हनि खे दिलि न थींदी हूंदी खाइण ते? केॾी महिल ईअं दिलि थींदी हूंदनि ॿाहिरि वञूं होटल में असां ॾिसी अचूं बाज़ारि, न थींदी हूंदी? पर हींअर बसि असां ईअं था चऊं, वेठा आहिनि न वॾा, असां घुमी था अचूं या वेठी हुजे घर त हिकु माण्हू खपे न। हींअर सिखूं न त ॾाढो सिखी था सघूं। हींअर संत बि एॾो था सेखारनि, वॾनि जो त एॾो था हींअर ॿुधाइनि न त वॾनि जी कयो, वॾनि जी कयो। हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हुआ, नंढो ॿारु वञे 8-10 सालनि जो, त डाइनिंग टेबल ते वेठा हुआ त छोकिरे खोलियो हॉटपॉट त ख़ुशि थी वियो, ई छोलनि जी भाॼी, पूरियूं, सीरो। त मां खां पुछे थो, मम्मी अॼु छो हेॾो? त चएसि थी अॼु तुंहिंजे ॾाॾे जी तिथि आहे, उनखे वणंदा न छोला पूरियूं, तॾहिं अॼु कया आहिनि। त छोकिरो तो चएसि त बाबा जीअरो तोखां घुरंदो वई छोला ठाहे ॾे, त तूं त कॾहिं कोन ठाहे ॾींदी हुईअसि, तूरियूं, दूधी, वाङण इहे ठाहे ॾींदी हुईअसि, मूंखे ख़बर आहे इहे उनखे वणंदा कोन हुआ। त पिणसि तो चएसि वॾनि सां तमीज़ अथई ॻाल्हाइण जी, ईअं ॻाल्हाइबो आहे वॾनि सां? त चईंसि त पापा, बाबा जॾहिं मम्मीअ खे चवंदो नी अॼु छोलनि जी सब्जी ठाहे ॾे त तव्हां ई चवंदा हुअसि, बाहि कोन पवंदसि, बाहि कोन पवंदसि, तूरियूं ऐं दूधी ठाहे ॾेसि। त अॼु चओ था त भई हुनजे पुण्य तिथीअ ते असां छोला ऐं पूरियूं ठाहिया आहिनि त बाबा ख़ुशि थींदो, त जीअरे खारायोसां त केॾो ख़ुशि थिए हा। हुन छोकिरे सॼी थाली पाए ऐं ॿाहिरि थो वञे, चईसि काॾे थो वञे, वेही खा न। चईसि न, मां इहा सॼी थाली गांइ खे खाराईंदुमि, गांइ खे खाराईंदुमि न त बाबा ख़ुशि थींदो। पाण खाईंदासीं त ख़ुशि कोन थींदो। जीअरे कयो जेको करिणो अथव। असांजे गोंडल में हिकु माई, मां नालो नथी खणा, माई गुज़ारे वई त हिन नूंहं गिलास, अॻे गिलास विराइबा, हरिद्वार करे अचिबी न, पोइ गिलास ऐं नैपकिन विराइबा, गिलास पई संगत में विराई त साईं लाला राज ते, उहे त फकड़ हुआ, हू थोरी कंहिंखां ड्रिजंदा, बेपरवाह बादशाह हुआ। त साईं त चई ॾिनईसि जीअरे कनि जहिड़ा ऐं मोए लॻाइनि मेला। त उहे कोन अघामंदा, कोन असांजा लिखजंदा त हिन सस जे पुठियां ईअं कयो, जीअरे उनखे ख़ुशि कयो। जेको आहे जीअरे आहे, भले थोरो खारायो, हुनजे पेट जो बि ॾिसणो आहे। मां इलाही अहिड़ा ॾिसंदी आहियां, माण्हू किथे बि वेंदी आहियां, विर्द हूंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि भाई न पवंदुसि, भई भाई न पवंदुसि, न खाराइजोसि, न खाराइजोसि। हिकु हंधि मां वियसि त नाश्ता त हाणे इलाही अॼुकल्ह शयूं ॾाढियूं थी पयूं खणी आई, त हुनजी ससु ॾाढी माना ॿुढी, बीमार बि कोन हुई पर ॿुढी ॾाढी हुई। तीअं प्लेटूं जो ॾिठई त हीअं वेचारीअ खे इच्छा हूंदी न खाइण ते, त हिन जी नुंहुं आई, न न न न ॾिजोसि, न ॾिजोसि, न ॾिजोसि, ॿाहिरि कोन ॾिजोसि। पोइ इहा शेवा थी। जेको असां खाऊं उहो तव्हां तुर त खारायो न वॾनि खे, भले थोरो। हिकु दफ़ो दादी जन पिया ॻाल्हि कनि, अॻे वॾियूं पकियूं हूंदियूं हुयूं, इहे ॻाल्हियूं सचियूं अथव। खंडवा रहंदा, पोइ चई
अॻे वॾनि खां पुछी करे सभु कबो हो न। नेरनि रोज़ु पुछेसि छा ठाहियां, पोइ उहा चएसि खीर फुल्को ऐं चांहि फुल्को, चहिरो फुल्को ऐं चांहि। रोज़ जो चहिरो फुल्को चांहि माना कनि त नंढा त कंटाड़जंदा नी। पोइ हिकु दफ़ो हुन ॿई ज़ाल मुड़ुस जेके नंढा हुआ, घोट तो ज़ाल खे चए त हाणे अम्मा बाबा रोज़ था चवनि चहिरो फुल्को चांहि, चहिरो फुल्को चांहि, तंहिंखां हीअं कर इन्हनि खे रोज़ु चहिरो फुल्को चांहि करे ॾे भले, पंहिंजे लाइ त कुझु ॿियो कर न। कॾहिं सयूं पटाटा कर, कॾहिं कोकी कर बसर वारी, कॾहिं जेको वणई फेराए फेराए ऐं कर न। ॿारनि खे चांहि फुल्को वणंदो छा भला? चईसि भले। हुन उन ॾींहुं खां ईअं कयो। 2-3 ॾींहं थिया त हिकु दफ़ो हिननि जो सहुरो वियो रंधिणे में, ॾिठई त हे त सयूं पटाटा पिया था खाइनि, सिपरीअ में पयूं न सयूं। वियो ज़ाल ॾे ॿुढीअ खे चयईंसि अॻिते नूंहं पुछई न त छा कयां, चइजांसि जेको ॿार खाइनी उहो कर वञी, पोइ उहे जेको कंदई न तोखे बि मिलंदई। तूं रोज़ थी चएसि चांहि फुल्को खीर फुल्को, चांहि फुल्को खीर फुल्को, त असांखे त रोज़ उहो ई थी ॾे, पाण पिया था ताम खाइनी। चई हा ईअं कयां? चईसि हा। पोइ ॿिए ॾींहं खां ईअं कयईं, हू बि ख़ुशि पाण बि ख़ुशि। खाइण भला कंहिंखे न वणंदो, अॻे वॾियूं ईअं कंदियूं हुयूं, पर हींअर त उहा ॻाल्हि आहे कान। हींअर नंढनि खे ख़ासि सिखण जहिड़ो आहे, वॾियूं बि सिखनि। असांखे त साईं लालाराज चई वियो आहे, नूंहं घर में अचेव न त तव्हां ससु जो पादर लाहे छॾियो, ईअं न चओ त मां ससु आहियां। ॿई हिकु आहियो, ससु नूंहं छाजी। ऐं हींअर त आहे बि ईअं साहेड़ियुनि वांगुरु थियूं हलनि, कोन थियूं हलनि। हींअर जूं जेके नंढियूं ख़ुशि अथव नी, अॻे अहिड़ो कोन हो ज़मानो, ॾाढा बंधन हूंदा हुआ। अॻे एॾो ॾकबो हो न, नंढियूं सत्संग में किथे वेंदियूं, चवंदियूं इहा उमिरि अथव छा तव्हांजी सत्संगनि में वञण जी, ॿुढियूं थियनि पोइ वञनि। टिकाणे पेरे पवण, वॾनि खे पेरे पवण। अॻे मर्यादा हूंदी हुई, पाड़े वारनि खे बि पेरे पवण वेंदा वॾनि खे। दुकाननि जी बाज़ार हूंदी नी, उतां नुंहर लंघंदियूं कोन हुयूं, पर लंघंदियूं ई कोन हुयूं असांजूं त। बूंदीअ में असां टिकाणे वेंदासीं लंघ हितां हेॾो, भले हूअं खुले मुंहुं शादी थी, पर ढके इलाही। मुंहिंजी निणान ढके त असां ईअं कीअं खोले वञूं। अॻे एॾा बंधन हूंदा, हींअर त आज़ादु आहियूं ईअं पंछियुनि वांगुरु। हाणे त मथे ते रहो बि कोन थी रखो, मथे ते छा पाइनि ई कोन थी मथे। रहे जी ॻाल्हि छॾे, इज़त। पर उहे नथियूं अॼुकल्ह इज़त नथियूं सम्झनि, उहे गंवार आहिनि जेके रवा थियूं पाइनि, हींअर ईअं थियूं चवनि। पर उहा बि छूट अथनि, भले जेको बि कयो, पर घर में त सही हलो। ॿियनि जो दुख दूर करण सां पंहिंजे मन में बि सुख ऐं शांती महसूसु थींदी आहे। सची ॻाल्हि आहे, ॿियनि जो दुख दूर करण सां पंहिंजे मन में बि सुख ऐं शांती मिले। इन खां वधीक असांखे छा खपे? पंहिंजे मन खे सुख ऐं शांती संतोष हुजे, इन खां वधीक कुझु खपे छा? ॿाहिरूं फेर घेर सां गॾोगॾु अंदरि मन खे फेरण बि ज़रूरी आहे। जेकॾहिं भॻवान सां दिलियां प्रेम न हूंदई त संसारी मोह जी भित जेका भॻत ऐं भॻवान जे विच में रुकावट आहे कान भॼंदई। ॿाहिरीं फेर घेर कीअं था कयूं? हाणे हिन जो रवाज आहे त हाणे हे हीअ शइ खपे, हाणे हिन जो रवाज आहे त हीअ शइ खपे, चऊं था नी।
हे सोफ़ा नथो हले, हाणे उअड़ा था हलनि। उहा अॻु में कहिड़ियूं टीवियूं हूंदियूं, हाणे कहिड़ियूं निकितियूं। सभु ॿाहिरीं फेर घेर कयूं था नी, त चए थो अंदरी फेर घेर बि ज़रूरी अथई, मन खे बदिलाए त असां ॿियनि खे मटाए सघंदासीं, ॿियनि खे न फेराए सघंदासीं। त तूं हीअं हल, तूं हीअं हल, तूं हीअं हल, उहो न करे सघंदासीं। असांखे कीअं हलणो आहे उहो फेराइणो आहे बसि। मूंखे हीअं हलणो आहे, हाणे मां सत्संगाणी आहियां त हाणे मूंखे हीअं हलणो आहे। मां हाणे सत्संग ॿुधां थी, मां हाणे गुरू कयो आहे त हाणे मूंखे हीअं हलणो आहे। सत्संग में रोज़ु हीअं ॿुधूं था त हाणे मूंखे हीअं हलणो आहे। पाण ॾेई निहारणो आहे बसि। सॼे शहर में गालीचो कोन विछाए सघंदासीं, पर पंहिंजे पेर में जूता त पाए सघंदासीं न। उहो कयूं बसि। जेतिरो थिए पाण ॾे नज़र कयूं, मां किथे आहियां, किथे मूंखे हुजणु खपे, ऐं अञा छो हिते बीठी आहियां। वधि में वधि महिनत कर, चिंता बिल्कुलु न कर। चिंता बिल्कुलु न कर, महिनत कर बसि। महिनत खां सवाइ कुझु कान मिलंदो। चिंता मां त कुझु हूअं बि वरंदो कोन। चिंता सां जेको सो पंहिंजो शरीर बीमार, तंहिंखां हुनजो चिंतन कयूं त हू असांजी चिंता करे। नरसिंह मेहता चवनि था पहिरियों ॼाओ न त न ॻाल्हाए पियो न ॿुधे पियो। नरसिंह मेहता पाण खे उहा ख़बर कान्हे। 3-4 सालनि जो थियो न त हिकु संत आयो त हिन जी माउ उन ॾे वठी वियसि संत ॾे। त चएसि थी त हे न को भई ॿुधे थो न को ॻाल्हाए थो। त संत कच्छ में खणी ऐं कन में नरसिंह मेहता खे चएसि थो त बच्चा चओ राधे कृष्ण। त माणस थी चएसि बाबा हे न को ॻाल्हाए थो न को ॿुधे थो, कीअं हे राधे कृष्ण कीअं चवंदो। त वरी संत कन में चएसि थो बच्चा चओ राधे कृष्ण। 3 दफ़ा चयईंसि त हू चवणु लॻो राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण। उन ॾींहं खां वठी हिन खे उहा लिव लॻी वई जो एॾी भक्ति करे वियो। या त सभिनी खे पाण खे ख़बर आहे त कृष्ण भॻवान जी एॾी भक्ति कई जो हिन जे धीउ जो मामेरो अची भॻवान भरियो। उहो कीअं भरियईं, हिनखे वॾो थियो परणायनि, हिनखे हिकु धीउ ॼाई उहा बि परणायईं। पहिरियों हिनखे नरसिंह मेहता खे पैसो ॾाढो, पोइ हे जो ध्यानु न पियो ॾिए, सॼो ॾींहुं भॻवान जे भक्तीअ में लॻो पियो हूंदो त पैसो वियो पूरो थी। आख़िर खाई खाई खुटंदो न। त हिन जी धीउ जो परणजी वई त हे सफ़ा ग़रीब थी वियो। धीउ ॾाढी सुठे वॾे घर में परणाई वई त सफ़ा जो ग़रीब थी वियो। त हिन जी धीउ जा सावरा हिन सां रस्तो रखनि न पिया, हिनखे पेके बि न पिया वञणु ॾियनि। साल गुज़री वियसि, उन खे बि धीउ ॼाई उहा पई परणजे। तेसि ताईं हीअ पेके कोन वई, न वञणु ॾींदा हुअसि छो जो हू सफ़ा ग़रीब थी वियो। त हाणे हीअ जो परणजे पई त हिन जे सावरनि चयईंसि त हाणे असां में हूंदो आहे मामेरो, तुंहिंजे पेकनि खे चवाए मोकिल त उहो त भरे खणी अचिणो पवंदुनि। हेॾी लिस्ट ठाहे ॾिनसि त हे सभु खपंदो। हिन पीउ खे मोकिलियो, लिस्ट ॾिसी ऐं हिनखे त चिंता हुई कोन। भॻवान खे चई छॾियईं हे सभु तोखे करिणो अथई, मां छा ॼाणां, तूं भाउ आहिसि। हे संभरियो हलण लाइ। 8-10 ॼणा वठी मिट माइट आयो।
आयो जो उते हथे खाली त हिन जो एॾो उते अपमान कयनिसि, एॾो अपमान कयनिसि, कोई ॻाल्हाएसि न। धीउ बि माना ॾाढी गुस्से में अची वई, पीउ खे चए थी त कुझु न वई त अचेई छो पियो हिते, अचेई न हानी। त नरसी मेहता तो धीउ खे चए तूं चिंता न कर, तुंहिंजो भाउ खणी ईंदई मामेरो, मूंखां एॾो कीअं खॼंदो। तूं हिकु कमु कर, इहा लिस्ट जेका मोकिली अथई न, अञा तुंहिंजे ससु खे चओ कुझु खपंदो हुजई त ॿी बि लिस्ट ठाहे ॾे। त हूअ त मस्ती पई सम्झे नी, गुस्से पई थिए त हे भई छा थो ॻाल्हाए। चईसि मां जीअं चवां ईअं कर। उहा वई ससु ॾे, हे आयो भॻवान ॾे नरसी मेहता। चईसि मां पंहिंजे धीउ खे सीढ़ी होॾे लिस्ट ठाराइण लाइ मोकिलियो आहे त मूंखे तेसि ताईं तोसां विढ़ण जो टाइम मिले। तोखे त ख़बर हुई न त छा छा खपंदो आहे, भाउ तूं आहींसि, मां छा ॼाणा। अञा ईअं भॻवान सां ॻाल्हाई पियो त हिकु वॾो सेठ थो अचे, अलाए घणा त गॾु नौकर चाकर, अलाए घणा गाॾा सामान जा भराए ऐं अचे थो। चएसि थो मां आहियां हिन जो भाउ कुंवर बाईअ जो, नानी बाई पिया चवनि, नानी बाई, कुंवर हुनजो इन जे छोकिरीअ जो नालो। मां नानी बाईअ जो भाउ आहियां, इन जो मामेरो खणी आयो आहियां, ॾिसो कुझु घटि वधि लॻेव त वरी चइजो। ऐं हे त एॾो अथाह सामान, भला पाण भॻवान त उन में त कुझु कमी हुजे न, अलाए घणो त सोन, हीरा, लाल जवार, चांदी, कपिड़ा, बासण, सभु ॾिसी ईअं वाइड़ा थी विया। पोइ धीणसि नरसी मेहता खे चयसि थी मां तोखे कोन सुञातो बाबा त तूं भॻवान जी एॾी भक्ति कंदो आहे, असांखे कहिड़ी ख़बर त भॻवानु अहिड़ा बि कम कंदो आहे। पोइ रोएसि पई ॾाढो त जंहिं भॻवान ते रखियो आहे सभु त उन्हनि जा कम छो न अची कंदो। असां था खणूं पंहिंजे मथे ते। हुन एॾी लिस्ट ॾिसी बि रोई करे एॾो भॼन तो ॻाई नरसी मेहता ने। हा अची थो वञे भॻवान। हा चवां थी न भॻवान खे चए थो त मां इन करे धीउ खे मोकिलिया त तेसि ताईं मूंखे तोसां भई विढ़ण जो टाइम मिले। जेको एॾो कंदा हूंदा ईअं त हुजाए थो पोइ ॻाल्हाईंदा न, उन्हनि जी हुजत त हलंदी न। इहे थींदा आहिनि शेवक ऐं भगत, नाला बि उन्हनि जा आहिनि। कंहिंखे चङी ॻाल्हि सम्झाइणी हुजे त सुठो मौक़ो ॾिसी खेसि चइजे, जीअं उन ते असरु पवे। सुठो मौक़ो ॾिसी चइजे। जेॾीमहिल हू शांति में हुजे ऐं ख़ुशि हुजे तेॾी महिल सम्झाइजे। हू गुस्से में हुजे, असां पाण पंहिंजी सम्झायूं त हू ॿुधंदो ई कोन, हुन ते उहो असरु ई न कंदो। जंहिं कम मां दरबार जी तरक़ी थिए उन लाइ जेतिरी बि महिनत कजे सा सफली आहे। जेतिरी बि कजे एतिरी सफली आहे, जंहिं मां दरबार जी तरक़ी थिए। हे आनंदपुर वारनि जो ठहियलु आहे, उते दरबार में रहंदा आहिनि। हिननि खे सभु उतां मिले, चंपल बि उहे वठी ॾियनि त पाइनि, वॻो बि उहे वठी ॾियनि त पाइनि। हुननि जो ईअं हूंदो अथव, ॿधल हूंदनि भई महीने में या 6 महीने वॻो या कीअं, उन मां पूरी कनि। पंहिंजे अंदरि इहो ख़्यालु पको करे छॾ त जंहिं तरफ़ मुंहिंजे मालिक जो रुख हूंदो मां बि उन तरफ़ वेंदसि।
नफ़े नुक़सान जे सोचण जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? सची ॻाल्हि आहे न, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे? जंहिंमें हू ख़ुशि थिए उहो असां कयूं, असां उन में ख़ुशि हुजूं। तेरा बाणा मीठा लागे, ईअं हुजणु खपे। जेकॾहिं तोसां कोई दुश्मनी रखे त तूं उन सां नफ़रत न कर। हू भले पंहिंजी करे जीअं बि करे, तूं अपनी तोड़ निभाए उसकी वो जाने। हू भले दुश्मनी रखे, पर असांखे सुठो हलणो आहे उन सां, असांखे मिठो ई ॻाल्हाइणो आहे, असांखे प्यारु ॾियणो आहे। धीरज करण सां अंदरां आवाज़ ॿुधण में ईंदो आहे। जेको बि कमु कजे पहिरियों ई आत्मा जो आवाज़ ईंदो आहे, उन खां पोइ मन जो। पहिरियों आत्मा जो आवाज़ ईंदो आहे, जेको पहिरियों आवाज़ अचे न उहो कमु कजे, पोइ मन जो ईंदो आहे। मन बिगाड़े छॾींदो आहे कम खे। मन जो न मञिजे, आत्मा जी ॿुधिजे। हिकिड़ो मुस्लमान पोस्टमैन हो, हुन में टपालुनि में हिकु टपाल ॾिसे थो त मदन मोहन लिखियलु हो टपाल ते। त कंहिंखां पुछे थो भई मदन मोहन केरु आहे? त चईंसि भाई मदन मोहन त मंदर में ठाकुर जी जेको आहे न उहो मदन मोहन अथई। चईंसि हुन जी चिठी आई आहे। त अंदरि रखी थो अचे चिठी भॻवान वटि। जीअं हिन भॻवान खे ॾिठो न त हिन जो मनु छिकिजी वियो। कृष्ण भॻवानु हूंदो ईअं आहे, जंहिंखे क़ैद करे छॾे त पोइ हू बांवरो थी वञे। त चए थो हे त मदन मोहन त वाकई लाजवाब आहे। हिकु ॿ ॾींहुं थियो त पोइ हाणे चिठी त उन ॾींहुं आई, वरी त चिठी अचे न पई। हे रही न पियो सघे भई मां मंदर में वञा, पर कीअं वञा, मुस्लमान हो। पोइ रोज़ पाण चिठी लिखी कूड़ी ऐं मथां लिखे मदन मोहन। पोइ रोज़ उहा चिठी रखणु वञे भॻवान वटि। अॼु भॻवान तुंहिंजी चिठी आई अथई, अॼु तुंहिंजी चिठी आई। हिन जो रोज़ नेम थी वियो, हे रही न सघंदो हो भॻवान खां सवाइ। माण्हू हिन ते खिलनि, मुस्लमान जेके हुआ त पराए धर्म में अची पियो आहे ऐं पंहिंजे धर्म में पूरो रहे नथो। तॾहिं त भॻवान तोखे औलाद कोन ॾिनी अथई, हिनखे औलाद कोन हुई। तॾहिं त भॻवान तोखे भई औलाद कोन ॾिनी अथई। ॾाढो हिनखे ॻाल्हाईंदा हुआ, हे कंहिंजी ॿुधंदो ई कोन हो। हिकिड़े ॾींहुं भॻवान खे थो चए, भॻवान हिकु ॿार मूंखे ॾेई छॾ न, त हे मूंखे जेको ॻाल्हाइनि था उहे बंदि थी वञनि। मां तोखां सवाइ रही नथो सघां। मां सम्झां थो मां तुंहिंजे धर्म जो कोन आहियां। कुदरत अहिड़ी थी हिनखे 10 महीने पुट ॼावसि त हे चए पियो मूंखे भाई मदन मोहन ॾिनो आहे। माण्हू चवनि अलाह महिरबानी थियो अथई तॾहिं तोखे पुट ॼाव। चई तव्हां भले ईअं सम्झो, ॼाओ त सही न ॿार, पर मां ईअं सम्झंदमि त मूंखे कृष्ण भॻवान ॾिनो आहे। थोरो वॾो थियो, 6-7 साले जो थियो त हिनखे नांग चक पातो, ॿार खे बेहोश थी वियो। त हिनजी ज़ाल रुअंदी रुअंदी ऐं हिन वटि अचे थी ऐं छोकिरे खे अलाए छा थी वियो आहे, तूं सॼो ॾींहुं मंदर में वेठो आहे, ॿुधे नथो असांजी कुझु, इहो कृष्ण कुझु कोन कंदई, जल्दी कंहिं वैद हकीम खे वठी अचु। वठी थो अचे वैद खे। वैद ॾिठई त चयईसि ॿार त भई आहे ई कोन, शांत थी वियो आहे। ऐं माई रोअण बंदि न करे, हाणे मां तोखे बि न छॾींदीमांइ, इन तुंहिंजे कृष्ण खे बि न छॾींदीमांइ। छोकिरे खे खणी ऐं अचे थी मंदर में, घटि वधि ॻाल्हाए थी ॾाढो, भॻवान खे बि घोट खे बि। हे रुगो रोए, अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़न्सि, भॻवान खे प्रार्थना करे त भॻवान मां जेका भुल थी हुजे उहा तूं माफ़ कर, मूंखां छा भुल थी वई।
भले मां मुस्लमान आहियां पर मां तोखे दिलियों भॻवान मञां थो। तूं असांजे धर्म जो भले कोन्हे, असां तुंहिंजे धर्म जा कोन आहियूं, पर माण्हू त चवंदा आहिनि तूं जगन्नाथ आहे। जगन्नाथ माना सॼे जगत जो नाथ, त मां बि त इन ई जगत में थो रहां न, त मुंहिंजी बि त तोखे ॿुधणी अथई। जीअं हू अखियुनि मां ॻोड़ा ॻड़न्स पिया न, हिन जे पुट जे मथां पिया पवनि। 2-3 मिंट थिया त छोकिरो उथी खड़ो थियो पाण ई, ऐं हिन जूं अखियूं बंदि, हे ईअं पियो ॾिसे त भॻवानु मुंहिंजे पुट सां रांदि पियो थो करे। ऐं हे जीअं छोकिरो थियो त रड़ियूं पियो करे, हू काॾे वियो चईसि केरु काॾे वियो? ओ मुंहिंजो दोस्त हींअर बीठो मूंसां रांदि पियो करे, काॾे वियो? पोइ माण्हू वाकुर पाए ऐं खणी पियो अचे भॻवान जे चरणनि में किरी थी पए। चएसि थी असांखे भले भेदभाव आहे हिंदू ऐं मुस्लमान, पर तोखे कोन्हे, इहो अॼु मां ॾिसी वरितो। वाकई जेको तुंहिंजो नालो आहे न जगन्नाथ, उहो आहे तूं जगन्नाथ, सॼे जगत जो नाथ तूं आहे। बोलो सतगुर देव भगवान की जय। बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, फरियाद सुन ले मेरे साईं बाबा, फरियाद सुन ले मेरे साईं बाबा, आजा आजा बाबा रे, आजा आजा साईं रे, आजा रे बाबा रे, आजा रे साईं रे, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया। बुद्धि वालों केर ॿुधंदो? बीठी न चालता ख्यालों में तू है, निगाहों में तू है, ख्यालों में तू है, निगाहों में तू है, तेरी गुफ्तगू है, तेरी आरज़ू है, तेरी गुफ्तगू है, तेरी आरज़ू है, पत्ता पत्ता तू है डाली डाली, तू है पत्ता पत्ता तू है डाली डाली, मेरे साईं बाबा की शान है निराली, मेरे साईं बाबा की शान है निराली, आजा आजा बाबा रे, आजा आजा साईं रे, आजा बाबा रे, आजा रे साईं रे, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, फरियाद सुन ले मेरे साईं बाबा, फरियाद सुन ले मेरे साईं बाबा, आजा आजा बाबा रे, आजा आजा साईं रे, आजा रे बाबा रे, आजा रे साईं रे, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, तेरे दर पे पानी से है दीप जलते, तेरे दर पे पानी से है दीप जलते, नहीं देर लगती मुकद्दर बदलते, नहीं देर लगती मुकद्दर बदलते, हजारों में तूने है बिजली बनाई, हजारों में तूने है बिजली बनाई, मेरी बीमारी बंदर क्यों लगाई, मेरी बीमारी देर क्यों लगाई, आजा आजा बाबा रे, आजा आजा
बड़ी दूर से मैं तेरे बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया। जमाने के हाथों सताया गया, जमाने के हाथों सताया गया हूँ, सताया गया हूँ, रुलाया गया, सताया गया हूँ, रुलाया गया हूँ। दया कर दया कर दया कर दया, दया कर दया कर दयालु दया। तेरे साईं बाबा की मैं माने वाली, तेरे साईं बाबा की मैं माने वाली। आजा आजा बाबा रे, आजा आजा भाई रे, आजा रे बाबा रे, आजा रे साईं रे। बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया। फरियाद सुन ले मेरे साईं बाबा, फरियाद सुन ले मेरे साईं बाबा। आजा आजा बाबा रे, आजा आजा साईं रे, आजा रे बाबा रे, आजा रे बाबा रे। बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया। तुझो सतगुरु सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। लाला राजे सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। निर्माण से नजर देंगी, गरीबन से मेहर देंगी, निर्माण मान आए। जो सतगुरु सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। लैला राम सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। जो गुरु गरीबन बाजरा, जो सदा उन्नय दे नाजरा। जो गुरु गरीबन बाजरा, जो सदा उन्नय दे नाजरा। लय तो सार सदा महंगी, लय तो सार सदा महंगी, जानी जान आए। जो सतगुरु सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। राज सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। निर्माण ते नजर देंगी, गरीबन से मेहर देंगी, निर्माण मान आए। जो सतगुरु सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। मुखे सतगुरु पैसे जो सहारो, रहे सत्यो ही नाम जो प्यारो। मुखे सतगुरु पैसे जो सहारो, रहे सत्यो ही नाम जो प्यारो। गया कुर्बान जिंदगानी, गया कुर्बान जिंदगानी, मुझे दान आए। जो सतगुरु सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। लाला राजे सदा मूसा साणिया, तेरे हर प्यो मुखे जो खाणिया। नजर देंगी, गरीबन से नजर देंगी, निर्माण मान आए। जो सतगुरु सदा मूसा साणिया,
टोपियूं